वो सरवर किथे आहे? उनखे रबड़ जे पारे ते छॾियो आहे बाबा साईं। हिकु अमरा खे उते छॾियो अथव? न बाबा साईं, सर्वर सां गॾु ॿियो अमरा बि आहे। ओठो ॾींहं में 3 चकर रबड़ सां मिले थो बाबा साईं। उन मथां मूंखे शक थी पियो आहे त हू तव्हांजे ख़िलाफ़ का न का साज़िश ज़रूरु कंदो। मोब कमाल खान सां सिधो हले पियो, पर ओठे मथां मूंखे शक थी पियो आहे। मोब कमाल खान मूंसां इहा बि ॻाल्हि कई त वलूअ खे माराइण में ओठे जा हथ आहिनि। जेकॾहिं ईअं आहे न बाबा साईं, ओठे खे मां ज़िंदा कोन छॾींदुसि। मोब हिन वक़्तु ओठो सम्झे थो त ओठे जी चाल जी असांखे का बि ख़बर न आहे, पर ओठे जे हर क़दम ते तव्हांखे नज़र रखणी आहे। बाबा साईं, मां त चवां थो अहिड़े माण्हू खे क़ैद करे छॾो। हा कमदार, मां उन जे इंतज़ार में आहियां त ओठो का ग़लती करे। बाबा साईं, छा था सम्झो त ओठो कहिड़ी ग़लती करण वारो आहे? ओठो रबड़ खे हितां भॼाइण थो चाहे। उहो इहो ई चाहे थो त फ़ैसिले खां अॻु हितां रबड़ निकिरी वञे ऐं उन खे असां वाट ते ई मारे विझूं। जे बग़ैर ॻाल्हियुनि जे रेस गफ़ार ख़ान असां मथां हथियार खयूं अचे ऐं असांजे ॻोठ मथां हू हमिलो करे, असां ईअं थियणु हरगिज़ कोन ॾींदासीं। इन जे करे चवां थो त तव्हां ओठे मथां नज़र रखो, छो त फ़ैसिले में हिकु ॾींहुं आहे। उन खां पहिरियां ओठो का न का ग़लती कंदो। उन जी ग़लतीअ खां पहिरियां उनखे हितां निकिरणु न ॾिजे। न मिलंदी बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र रहो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।